अस्सलाम वालेकुम। तमाम कॉलेज कम्यूनिटी जे दोस्तन के मुझे तरफा सलाम। दोस्तों ॾिसो अॼुकल्ह जेको भी बहरान आहे, ख़ासि करे प्रमोशन जो बहरान पंहिंजे कॉलेज कम्यूनिटी सां आहे। पंहिंजो हिकिड़ो लेक्चरार अपॉइंटमेंट लेक्चरार थो थिए, उहो तक़रीबन 14 साल 15 साल इवन 17 साल बि जेको आहे त हिकिड़े ई उहो रैंक ते कमु थो करे ऐं तक़रीबन असां वटि जेको रेशो आहे उहो 18 में रिटायर थिए थो। तव्हां ॾिसो स्कूल साइड में जेको आहे त हिन में हेडमास्टर ॾिसो तक़रीबन हू 15 सालनि में वञी जेको आहे 20 ग्रेड में पहुचनि था। तव्हां स्कूल साइड HST ॾिसो, हू टाइम स्केल ते वञी 20 ग्रेड ते वञनि था। त कॉलेज कम्यूनिटी जो इहो ई हाल आहे त पंहिंजा जेके बि दोस्त तक़रीबन उन्हनि जो रिटायरमेंट जो रेशो आहे 25 साल 20 साल, उहो हिकिड़े प्रमोशन 18 में थियनि था। उनजो छा रीज़न कहिड़ा आहिनि उनजे पोयां? हिकु त वक़्तु सिर प्रमोशन कोन थो थिए, ॿियो जेका एसिनी आहे उहा रिवाइज़ कान थी थिए। छो त रिवाइज़ त हाणे कॉलेज कम्यूनिटी में असांजे दोस्तनि जा इलाही मसइला आहिनि जेके हल कोन था थियनि। तव्हां सेक्रेटरीट वञो, इलाही तव्हांखे पंहिंजे कॉलेज कम्यूनिटी जा वधि में वधि उस्ताद परेशान मिलंदा। ट्रांसफर पोस्टिंग जो मसइलो और उन्हनि खे हरू भरू ट्रांसफर करे ॾूरान इलाइक़नि में जेको आहे मोकिलियो हुयो। हिननि इहा ई सोच कई हाणे ही उस्ताद कुझु कोन करे सघंदा। हिननि कोई जेको आहे त उस्तादनि खे तंग करे ॾूरान इलाइक़नि में जेको आहे हुननि जो ट्रांसफर कयो। ॾिठो त हिननि कुझु न कंदा। वरी हुननि जो जेको आहे त प्रमोशन जे मामले ते प्रमोशन रोकियूं, चई हाणे कुझु कोन था करे सघनि। वरी उन्हनि खां बाद में जेके बि असांजा फीमेल लेक्चरर्स आहिनि, हरू भरू उन्हनि खे कराची जे जेको आहे त ॿियनि इलाइक़नि जे ॾूरान इलाइक़नि में ट्रांसफर कयो हुयो। सिर्फ़ु सैलरी हैदराबाद में जारी न कयो ऐं मीरपुर ख़ासि में बि दोस्त जो ॿुधाइनि था त इहो ई मसइलो आहे जो हुननि जा सैलरी जारी कोन था थियनि। छा आहे एक्सिस आहे। ऐं बाबा एक्सिस छो आहे? तव्हां कॉलेज जेको आहे त जेके बि नवां कॉलेज खोलिया आहिनि उन्हनि कॉलेजनि लाइ जेका ॿिए कॉलेज मां तव्हां एसी जी उधारी वरिती उन कॉलेज खे ॾिनो आहे। हीउ कहिड़ो तरीक़ो आहे? वरी हाणे जेको असां थोरी घणी जेके दोस्तनि पंहिंजो जेको आहे त एहतजाज प्रोटेस्ट लाइ चुरपुर कयो आहे, त वरी हिननि नओं मसइलो हिकिड़ो नोटिफिकेशन कढियो त बाबा फायर टायर फार्मूला लाइ असां 10 तारीख़ ते मीटिंग कयूं था ऐं असां इन नोटिफिकेशन खे बिल्कुलु रद्द कयूं था। त इन हिसाब सां तव्हां असांजी हीअ जेका जिदोजहद आहे, हीअ जेका स्ट्रगल आहे, जीअं असां निकिरूं था तव्हां उनखे जेको आहे त डिफ्यूज़ करण जे लाइ ऐं तव्हां उन खां जेको आहे ध्यानु हटाइण लाइ हीअ मीटिंग उठाई वई आहे। इहे मीटिंगूं असां रोज़ु ॾिसंदा आहियूं, असां इनखे कॾहिं बि फॉलो कोन कंदासीं। छो जो इहे मीटिंगूं थींदियूं रहियूं आहिनि। तव्हां ॾिसो हर डिपार्टमेंट में प्रमोशन थिए थो, पंहिंजे कॉलेज साइड प्रमोशन आहे। हाणे कॉलेज साइड बदकिस्मती सां जेको फोर्थ टायर आहे त तक़रीबन पाण वटि 40 उस्ताद आहिनि यार पूरे सिंध में। 11,000 जेको आहे त टीचिंग स्टाफ आहे, उन में टोटल 40 स्टाफ आहिनि। छा हीअ नाजाइज़ी न आहे? छा ही नाइंसाफ़ी न आहे? उस्ताद प्रमोशन जे इंतज़ार कंदे कंदे वीचारा रिटायर थी था वञनि ऐं पंहिंजो जेको गज़ेटेड ऑफिसर जो आहे तव्हां उन में ॾिसो 17 ग्रेड जो जेको हाउस रेट अलाउंस आहे 5,000, मेडिकल अलाउंस तव्हांजो शायदि 4600 4700 जो लॻभॻि आहे ऐं टीचिंग अलाउंस आहे कोन। त उन हवाले सां हीअ जेको असां फायर टायर फार्मूला जे लाइ प्रोटेस्ट कयूं पिया, त तक़रीबन सॼनि दोस्तनि खे इहो अपील आहे तव्हां अचो असांखे जॉइन कयो। तनक़ीदी मसइला छॾे ॾियो, हिक ॿिए ते तनक़ीद करणु छॾे ॾियो। जेको निकिरे थो न त उन सां गॾु तव्हां निकिरो। छा निकिरे थो? भली माण्हू तुंहिंजो किरदारु कहिड़ो बि आहे, हिकु नारो थो हणे, उहो नारो पंहिंजे कॉलेज कम्यूनिटी ऐं कॉलेज उस्तादनि जे जेकॾहिं फेवर में आहे त तव्हांखे उन सां गॾु बीहणो आहे। हीउ जेको एहतजाज आहे 12 तारीख़ वारो एहतजाज असांजो इज्तिमाही एहतजाज आहे, जेका बिलावल हाउस जे साम्हूं आणंदासीं। इंशाअल्लाह ताला अल्लाह जे हुकुम सां असां सोभारा थींदासीं। ऐं मुंहिंजो पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब खे ऐं CM मुराद अली शाह साहब खे ऐं चीफ सेक्रेटरी साहिजन खे इहा ई अपील आहे त थोरो ख़ुदारा असां कॉलेज कम्यूनिटी ॾे बि तव्हां ध्यानु कयो। कुझु न्यू कॉलेज बि ठाहियो, कॉलेज कम्यूनिटी तव्हांजो रुगो ध्यानु ई पंहिंजे क्रेडिट कॉलेजनि ॾे आहे, पंहिंजे कॉलेज ध्यानु आहे। कॉलेज ज़ंबून हालतनि में पइजी विया आहिनि, कॉलेज में ओतिरा फंड्स न आहिनि। सो महिरबानी करे असांजे एहतजाज जो नोटिस वठो, उनखे सोबर तरीक़े सां हल कयो। ऐं पंहिंजे अॻुवाणी कंदड़ दोस्तनि खे बि इहो चवंदुसि त जेकॾहिं बिलावल हाउस में असां इंशाअल्लाह धरणो हणंदासीं, ख़ाली ॻाल्हियुनि ज़रिए न निकिरजो। अगरि जॾहिं तव्हां उतां निकिरंदा त पंहिंजा मेंस मीटिंग जा इशू कराए पोइ निकिरजो। अस्सलाम वालेकुम। सिंध सलामत, साथ सलामत, सपला ज़िंदाबाद।